छवीहीं आईनी तरमीम सुप्रीम कोर्ट ऐं सिंध हाई कोर्ट में चैलेंज। छवीहीं आईनी तरमीम कलदम करार ॾियण जी इस्तदा मोहम्मद अनस नाले दरख़्वास्त गुज़ार तरफ़ां दरख़्वास्त दाख़िल कई वई। वफ़ाक़ खे धुर बणाए वियो। सिंध हाई कोर्ट में बि छवीहीं आईनी तरमीम ख़िलाफ़ दरख़्वास्त में चयो वियो आहे त आईनी तरमीम मंज़ूर करे अदलिया जी आज़ादी ऐं रूल ऑफ लॉ जी भञकिड़ी कई वई आहे। आइन जे आर्टिकल 175A में तरमीम करे सुप्रीम कोर्ट जे जज जी मुक़ररी में इंतज़ामिया जी मुदाख़लत वधाई वई आहे। अहिड़े क़िस्म जी तरमीम अदलिया जी आज़ादी ऐं अदलिया खे इंतज़ामिया जे मातहत करणु आहे। छवीहीं आईनी तरमीम मंज़ूर थियण खां पोइ चीफ जस्टिस जी मुक़ररी लाइ 12 रुकनी पार्लिमानी कमेटी क़ाइम। नोटिफिकेशन जारी। सेनेट मां 4 क़ौमी असेंबली मां 8 मेंबर नामज़द। फारूक अजनाइक, आज़म नज़ीर तारड़, कामरान मुर्तज़ा, बैरिस्टर अली ज़फ़र मेंबर तौर शामिल। नवीद कमर राजा, परवेज़ अशरफ, ख्वाजा आसिफ, फैसल इक़बाल, शाइस्ता परवेज़, बैरिस्टर गोहर, साहिबजादा हामिद रज़ा ऐं राना अंसार बि कमेटी जो हिसो हूंदा। पार्लिमानी कमेटी जो पहिरियों इजलास अॼु शाम 4 वॻे तलब। तहरीक इंसाफ़ ख़ासि पार्लिमानी कमेटी जे इजलास खां धार रहण जो ऐलान करे छॾियो। PTI जी सियासी कमेटी जे इजलास जी पधिराई मूजिबि छवीहीं आईनी तरमीम ते पार्टी पॉलिसी ख़िलाफ़ वोट ॾींदड़ मेंबरनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई अमल में आंदी हुई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ वफ़ाक़ी काबीना जो इजलास तलब करे वरितो। काबीना इजलास में मुल्क जी मौजूदा सियासी ऐं मुआशी सूरतहाल जो जाइज़ो वरितो वेंदो। इजलास में छवीह आईनी तरमीम ते वीचारियो वेंदो। इजलास में हज पॉलिसी 2025 समेत 11 नुकाती एजेंडा जी मंज़ूरी ॾियण जो इम्कान। सेनेट जो इजलास बि अॼु थींदो। 4 नुकाती एजेंडा जारी। एशियाई तरक़ियाती बैंक पाकिस्तान जे शहरी इलाइक़नि में रहण खे नाक़ाबिल करार ॾेई छॾियो। एशियाई तरक़ियाती बैंक तरफ़ां नेशनल अर्बन असेसमेंट रिपोर्ट जारी। रिपोर्ट में चयो वियो आहे त पाकिस्तान जा शहरी इलाइक़ा ज़िंदगी गुज़ारण जे क़ाबिल नाहिनि। वधंदड़ आबादी, वणनि जी घटि पोखाई ऐं सहूलियतुनि जी खोट सबबि शहरी इलाइक़ा रहण जे क़ाबिल नाहिनि। म्यूनिसिपल इंतज़ामिया ज़मीन जी सही तरीक़े सां प्लानिंग ऐं मैनेजमेंट न करे रही आहे।